दोस्तो जेकॾहिं अवां ॿकरियुनि जे कारोबार मां कमाइणु चाहियो था त पोइ अव्हांखे कुझु बुनियादी उसूलनि ते तवजह बि ॾियणो पवंदो ऐं उहे लागू बि करणा पवंदा। जेकॾहिं अव्हां उहे बुनियादी उसूल लागू करे वञो था त पोइ अव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली न रहंदो, बल्कि अव्हांजी गुरबत ऐं अव्हांजो जेको अहसास महरूमी आहे उहा मुकमिल तौर ते ख़तमु थी वेंदी। अव्हांखे गुज़ारिश आहे त रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, बेल आइकन जे बटण खे दॿायो, शेयर कयो, कमेंट करे असांखां सुवाल पुछो ऐं हिन ॿकरियुनि जी पालना जे सिलसिले में असां अव्हांजी हर तरह जी जेका असां उहा रहनुमाई कंदासीं, जेतिरी असांजी सम्झ आहे, जेतिरो असां सिखियो आहे। छाकाणि त असां इन सिलसिले में तमामु घणियूं नयूं नयूं शयूं सिखियूं आहिनि। जीअं त असां वटि आमतौर ते ॿहिराड़ियुनि में जेको आहे सो ॿकरियुनि खे ईअं ई पालबो आहे रवायती अंदाज़ में। नतीजे में असांजा जेके मालवंद माण्हू आहिनि उहो जेको हुननि खे नाणो कमाइणु खपे उहो न कमाए सघंदा आहिनि। उनजे करे असां इहो था चाहियूं त असां ॿकरियुनि मुतलिक़ मुकमिल ॼाण सिंध वासियुनि खे ॾियूं ऐं माण्हुनि खे ॾियूं त जीअं उहे जेका पालना कनि उन मां बहितरु नाणो कमाए सघनि। असांखे ज़हन में रखणु खपे, हीअ तव्हां ॾिसो पिया, हीअ सुहांजड़े जूं चकियूं असां ठाहियूं आहिनि, इहे असां पंहिंजूं पाण ठाहियूं आहिनि। सुहांजड़ो जंहिंखे अंग्रेज़ी में मोरिंगा चइबो आहे, उनजो तव्हां तसवुरु बि नथा करे सघो त उहो इंसाननि जे लाइ ऐं जानदारनि जे लाइ केतिरो अहम आहे ऐं केतिरो ग़ैर मामूली आहे। हीअ मथे असां हुनखे ॼारियूं हणी छॾियूं आहिनि त जीअं हुनखे टेम्परेचर जेको घुर्बल आहे उहो असीं हुनखे टेम्परेचर ॾेई सघूं ऐं हीअ चकियूं ईंदड़ 15 ॾींहंनि में तयारु थी वेंदियूं। पोइ असां हीअ शिफ्ट कंदासीं ज़मीन जे ॿननि सां ऐं ॿिया वण बि असां हया आहिनि। हीअ ॾिसो था न, जिन खे असां ॼारियूं वेड़े छॾियूं आहिनि ऐं ॿिया वण बि इन करे हया अथऊं। अचो त तव्हांखे ॿाहिरि बि ॾेखारियूं। असां पंहिंजे रूमी गोट फार्म जे ॿाहिरां बि हीअ तव्हां साम्हूं खजनि जा वण ॾिसो था ऐं उन सां गॾोगॾु हीअ सुहांजड़े जो वणु आहे जेको असां ॿकरियुनि खे खारायो आहे। हाणे हीअ वरी नवां गौंच कढी मोकिरो थींदो ऐं तमामु हिकिड़ो वॾो वणु थींदो। अहिड़ी तरह असां हीअ टाली जो वणु आहे, टाली जा वण हया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असां वण हया आहिनि। परियां तव्हां खजियूं बि ॾिसो पिया, ओड़े पासे वरी टाली जा वण आहिनि। टाली तमामु माहौल दोस्त आहे, तंहिं करे असां पंहिंजे रूमी गोट हीअ बड़ जा वण आहिनि। रूमी गोट फार्म जे चौतरफ़ असां वणनि जो हिकिड़ो वॾो अंग हणी छॾियो आहे। हीअ ॿाहिरां निमूं आहिनि हिननि में ऐं हिननि में टालियूं आहिनि, पिपल जा वण आहिनि जेके असां लॻाए छॾिया आहिनि, आख़िर ताईं लॻाए छॾिया आहिनि ऐं परियों पासो बि असां वणनि जो लॻाए छॾियो आहे। अॻई असां वटि वण जझे तइदाद में मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां असांजी ज़मीन आहे जंहिं ते असां जंतर पोखियो आहे उहो ॾाढो बहितरु थियो आहे, ॾाढो ज़बरदस्तु थियो आहे। जंतर ॿकरियुनि जे लाइ इंतिहाई अहम थो हुजे। सो आउं तव्हांखे हीअ घुमायां पियो, ॾेखारियां पियो त तव्हां जॾहिं फार्मिंग कयो, माना गोट फार्मिंग कयो, फार्मिंग अलॻि मसइलो आहे, ॿकरियूं पालणु अलॻि मसइलो आहे। हीअ वरी नंढिड़ो हिकिड़ो असां ॿारो काहे छॾियो आहे भाॼी जो, जंहिंमें असांजा जेके वर्कर आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि जो बंदोबस्तु थिए। हाणे पाण वरी अंदरि हलूं था ऐं तव्हांखे ॿुधायूं था ऐं ॾेखारियूं था त असां अंदरि जेके वण हया आहिनि ऐं हीअ भाण आहे, इन जो वरी अलॻि मामिलो आहे। हीअ जेके ॿोरियूं मां ॾिसो था इहो सुको चारो आहे। हिन पासे इहो अन्न पियो आहे जेको असीं ॿकरियुनि खे खाराईंदा आहियूं। अन्न खाराइण जे लाइ तरीक़ाकार आहे। अन्न ईअं कोन खाराइबो ॿकरियुनि खे जो ॿकरियुनि जो उनखे आफ़री थी पवे ऐं ॿकरियूं मरी वञनि। हीअ जेके ॼारियूं मां ॾिसो पिया, हीअ असां 40 वण ॿॿुर जा सॼे फार्म हाउस जे अंदरि ई पोखे छॾिया आहिनि, जिन जो असांखे इहो फ़ाइदो पवंदो त गर्मियुनि में ॿकरियुनि खे छांव मिली पवंदी ऐं वाड़ी ऐं मथे शेड ताईं महदूदु न रहंदियूं। तंहिंखे आउं ॿुधायां पियो, जेको तरीक़ाकार आहे उहो पियो ॿुधायां त हू वाड़ी ऐं शेड ताईं महदूदु न रहंदियूं ऐं पोइ हिननि खे ॿाहिरि कढी छॾिबो त इहे जेके वण आहिनि जवान जेॾीमहिल थी वेंदा ॼारनि में असां पोखिया आहिनि त इन्हनि जी छांव में वेही सघंदियूं ऐं सियारो ईंदो त इन्हनि जी टारी खाई सघंदियूं। ॿॿुर जा वण आहिनि, सभु जा सभु जेका मां ॾिसो था, इहे कुल 40 वण असां चौतरफ़ हणी छॾिया आहिनि पंहिंजे फार्म हाउस जे चौतरफ़ हणी छॾिया आहिनि अंदरां, त जीअं इन जी छांव में वेही बि सघनि ऐं जॾहिं सियारो अचे त असीं इन जी टारी भरपूर नमूने सां उनखे खाराए सघूं। ॿाहिरि बि असांजा वण आहिनि ॿॿुर जा,
हाणे हीअ ॿकरियूं खे ॿाहिरि कढणु इंतिहाई ज़रूरी आहे। जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न त ॿकरियुनि जी पालना जे लाइ छा ज़रूरी आहे, त हाणे हीअ ॿकरियूं असां ॿाहिरि कढंदा आहियूं। रुॻो शेड ऐं वाड़ी ताईं महदूदु न आहिनि, छाकाणि त हीउ उहो जानवर आहे जो हिन खे जेसि ताईं एक्टिविटी न कंदो तेसि ताईं हीउ ग्रोथ न करे सघंदो, सघो न थी सघंदो ऐं हीउ स्ट्रेस में रहंदो, दॿाउ हेठि रहंदो। तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त हुनजी फितरत मूजिबि हुननि खे तव्हां ॿाहिरि कढो ऐं तव्हां ईअं खुलियो बि हुननि खे चारियो त जीअं हू ख़ुशि बि थियनि। हाणे ॾिसो था केॾो पेट भरे ऐं कुखूं भरे ऐं हीअ खाई हाणे पंहिंजे जेको आहे सो शेड ऐं वाड़ी तरफ़ वञी रहियूं आहिनि। हीअ असांजूं खजियूं बि मां ॾिसो पिया जितां खां ॿकरियूं अचनि पियूं। खजियुनि जा बि असां 100 वण हया आहिनि ऐं ईंदड़ साल, हींअर गर्मियूं आहिनि, ईंदड़ साल उमेदु आहे त असां इन्हनि खजियुनि मां बि कमाईंदासीं। सो इहो बुनियादी नुक़्तो अव्हांखे तकड़ में ॿुधाए वञा त नंबर 1 त ॿकरियुनि खे ॿाहिरि छॾिबो, ॿाहिरि घुमाइबो फिराइबो। नंबर 2 त ॿकरियुनि जे लाइ साफ़ु माहौल हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। नंबर 3 त गर्मीअ दौरान ॿकरियुनि खे हर क़ीमत ते तव्हां ORS पाणी में विझी ऐं उहो पीआरियो त जीअं हुनजे जिस्म मां ॿकरियुनि जे जिस्म मां नमकियात जो ख़ात्मो न अचे ऐं हुन वटि नमकियात बरक़रार रहे। उनखां पोइ हुनजे छांव जो बंदोबस्तु हुजे। तव्हां शेड ते मथे रखो था, उते पखा बि लॻल आहिनि, पखनि जी गरम हवा बि हुजे थी। घटि मां घटि सुबुह जो सवेरे 6 वॻे ॿकरियुनि खे लाहियो शेड तां, 10-11 ताईं ॿकरियूं हेठि घुमनि, ॿाहिरां चरी पचनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो तव्हां वरी शेड ते चाढ़े छॾियो। वरी शाम जो 4 वॻे खां पोइ वरी ॿकरियुनि खे लाहियो। वेंदे 7-7:30 वॻे ताईं ॿकरियूं हेठि हुजनि त जीअं हू घुमनि फिरनि ऐं जिस्मानी तौर ते सघारियूं थियनि। हाणे हीअ ॿकरियूं हेठि वाड़ी में आयूं आहिनि, ॿाहिरां अलॻि चरी आयूं आहिनि ऐं वरी हिते अलॻि हुननि जो सुको चारो बि असां रखियो आहे, साओ चारो बि रखियो आहे त जंहिं ते हुननि जी दिलि चवे उहो चारो हू खाइनि। त ॿकरियुनि जी पालना इंतिहाई मुनाफ़े बख़्श कारोबार आहे ऐं जेके बि असांजा ॿहिराड़ी में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे घुरिजे त लाज़मी तौरु ॿकरियूं पालनि। सच पुछो त हू भले नंढे पैमाने ते शुरूआति कनि, 2 ॿकरियुनि खां शुरूआति कनि ऐं साल 2 में तव्हां ॾिसंदव त हुन वटि पैसे जी का बि खोट कान हूंदी। दोस्तो, असां अव्हांजी रहनुमाई कंदा रहंदा आहियूं ऐं हीउ पंहिंजो वाहिद रूमी गोट फार्म आहे जेको सॼी सिंध जे माण्हुनि जी रहनुमाई बि करे थो ऐं उन्हनि खे ऑन कॉल बि हर तरह जी सलाह मशवरो ॾिए थो। मूंखे उमेदु आहे त अव्हां असांजे रूमी गोट फार्म YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट करे असां खां सुवाल पुछंदा। साथ सलामत, सिंध सलामत, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।